अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवामी मसला में अवां जो मेज़बान हज़ूर भाई मुगेरी हाज़िर आहे। अॼु असां जंहिं इशू ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे ईअं सम्झ 10 सालनि खां 20 सालनि खां वठी मिठे पाणी जो इशू आहे। हिकु त लॉकडाउन आहे, ॿियो वरी मिठो पाणी न मिले शाइरीनि खे ॾिते एज़ाम में विढ़ल आहिनि। असां पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त मुशर्रफ जे दौर में बि मिठे पाणी जो जेको स्कीम तयारु थियो 1.5 अरब लॻभॻि अरबे रुपयनि सां तयारु थियो, उहो बि अञा ताईं उहो बि माना नाकारा थी वियो। उन खां बाद में US एड वारनि जे तरफ़ां जेको मिठे पाणी जो स्कीम जो कमु शुरू थियो, जेको 3 सालनि में उन्हनि खे तयारु करिणो हो, लेकिन उहो बि माना ईअं सम्झ नाकारो थी वियो आहे। जिते असां मुख़्तलिफ़ मालनि में वेंदासीं, जेको ग़रीबाबाद पाड़ो आहे, जंहिंमें डंगर माल आहे, जंहिंमें शाही बाज़ार आहे, मुख़्तलिफ़ मालनि में वेंदासीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि खां पुछा कंदासीं त मिठे पाणी जो स्कीम जेको शुरू कयो वियो आहे उहो मिठो पाणी मिले थो या नथो मिले। हिते असां सां मौजूदु आहे STP जो अॻवान अब्दुल नबी मक्सी। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं इहो छा मसइलो आहे जो मुशर्रफ जे दौर में बि जेको मिठे पाणी जो स्कीम ठहियो ऐं उहो बि नाकारा थी वियो, जॾहिं त हाणे US एड वारनि जे तरफ़ां जेको मिठे अरबे रुपयनि सां जेको तयारु थियल मिठे पाणी जो जेको स्कीम आहे उहो बि माना नाकारो थी वियो आहे। इन हवाले सां असां सां मौजूदु आहे STP जो अॻवान अब्दुल नबी मक्सी। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं वधीक उन जो छा चवणु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां धरती TV वारनि खे जस था ॾियूं। जंहिं शहर जो एॾो वॾो माना जेको इशू आहे, माना अहम इशू आहे मिठो पाणी, इहो 2002 में परवेज़ मुशर्रफ जे दौर में जैकाबाद खे माना जेको आहे 2.25 अरब रुपए जी स्कीम मिली, जेका स्कीम बि माना ज़िले इंतिज़ामिया चइजे म्युनिसिपल इंतिज़ामिया जे करे जेको आहे फेल थी वई। उन में बि वॾा पाइप विछाया विया, सॼे शहर जे रोड पटिया विया, खुर्द बुर्द कयो वियो। उहा स्कीम साल बि न हली। वरी 2008 खां पोइ वरी US एड वारनि ॾिनो, जंहिंमें जैकाबाद सिटी में 6 वॾियूं टांकियूं क़ाइमु कयूं अथऊं। त माना इन्हनि खे डिवाइस कयो अथऊं पाड़नि खे, त बाबा माना फ़ी टांकी ते 4-4 5-5 माना इलाइक़ा जेके आहिनि उन्हनि डिवाइस कया। उहो US एड वारो पाणी बि माना जेको आहे हिन टाइम ताईं शहरनि खे न मिलियो आहे। महीनो 10 ॾींहं हलियो, 2-4 टांकियूं हलायूं, सॼियूं न हलायूं, 3 या 4 टांकियूं हलायूं। उहे 2-4 ॾींहं माण्हुनि खे पाणी मिलियो। हाणे पाणी सां साॻी हालत आहे। ॿुधण में आयो आहे त US एड वारनि इहो जेको आहे ठीकु कंहिं NGOs खे ॾिनो आहे, जेका NGOs हिते जैकाबाद में सिर्फ़ु उन्हनि जी ऑफ़िस नाले मात्र क़ाइमु आहे। उन ऑफ़िस ते जहिड़े टाइम वञो उनखे तालो लॻो पियो आहे। उनजो जेको इंचार्ज आहे, चवनि था को उहो कराची जेको आहे सेटल थियल आहे, उहो हिते ऑफ़िस में अचण जे लाइ तयारु न आहे। ऐं जहिड़े ॾींहुं बि माना जैकाबाद सिटी में जहिड़े टाइम बि वाटर सप्लाई वारा पाणी हलाइनि था, उहो नालियुनि जो किनो पाणी अचे थो, कोई चेक एंड बैलेंस न आहे त बाबा काथो पाइप लाइन जेको आहे फाटी पई आहे, काथो इहो किनो पाणी अचे थो, कीअं जेको आहे घरनि ताईं पहुचे थो। हे मिठो पाणी ॾियणु त पंहिंजी जात इहो बहितर, इहो किनो पाणी ॾेई माण्हुनि खे बीमार कंदा। हिकु त तक़रीबन 1.25 महीनो थियण वारो आहे त इहो लॉकडाउन जे करे शहरी अॻे परेशान आहिनि। अॻे परेशानियुनि में कमकार आहे न, ऐं माण्हू गॾा गाॾे थो पाणी लाराए त केसि ताईं लाराए। बाबा ठीकु आहे, पीअण जे लाइ त माण्हू गॾा गाॾे वारे को वठे, पर घटि में घटि घर में कपिड़ा धोइनि था, थांव धोइनि था, या माण्हू तड़ करे थो, उन इस्तेमालु जहिड़ो त पाणी हुजे। किनो हिकिड़ो नालियुनि वारो गंदो पाणी 2 ॾींहं 3 ॾींहं कंहिं इलाइक़े में हले थो। मुख़्तलिफ़ जेके आहिनि माण्हू सोशल मीडिया ते वीडियो रखनि था, हर को पंहिंजे घर जी रिकॉर्डिंग करे थो, बाबा हीउ असांखे माना जेको आहे पाणी मिलियो आहे, हीउ पाणी जा हाल ॾिसो, किनो नाली वारो पाणी हले थो। जी नाज़रीन, हिते STP जो अॻवान उन सां ॻाल्हि ॿोल जेको कयोसीं, उन जो इहो चवणु आहे जेको मुख़्तलिफ़ पाड़नि मां जेके US तरफ़ां अरबे रुपयनि सां तयारु थियल मिठे पाणी जो जेको स्कीम आहे उहो मुकमल तौरु नाकाम थी वियो आहे। ऐं जेको पाणी जेको हलायो अथनि उहो पाणी माना मुख़्तलिफ़ मालनि में जेको गंदो पाणी ऐं नालीअ वारो पाणी अची वियो आहे। हलूं था शहरी इताद जे तरफ़ या शहरी इताद जे सदर सां ॻाल्हाईंदासीं, या त ॿियो को पाड़े वारो हूंदो उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मिठे पाणी जो स्कीम जे बारे में असां मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे मज़दूर यूनियन जो अॻवान ऐं सदर हाजी ग़ुलाम नबी रिंद। हाजी ग़ुलाम नबी रिंद सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको US एड जे तरफ़ां अरबे रुपयनि जा जेको मिठे पाणी जो जेको स्कीम हुयो उहो रोड़े जो शिकार आहे। इन बारे में असांखे छा थो चए? हाजी साहिबु, असांखे इहो ॿुधायो, तव्हां जेको अरबे रुपयनि जो इहो जेको मिठे पाणी जो स्कीम आहे उन बारे में तव्हां छा था चओ? उहो पाणी अञा ताईं शुरू न थियो, अगरि हले थो बि पाणी उहो गंदो नाली वारो पाणी, किनो पाणी घरनि में अचे थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां शुरू ॻाल्हि कंदो जॾहिं बेगम सईदा सूनो डिस्ट्रिक्ट नाज़मा जैकाबाद में जॾहिं मुशर्रफ दौर मुशर्रफ सदर हुयो, पोइ उन दौरान जेको आहे प्रोजेक्ट असांजो मंज़ूरु थियो।
पोइ मंज़ूर थियण खां बाद बेगम साहिबा जे आख़िरी टाइम हुयो। बेगम साहिबा मूंखे यादि आहे कोशिशि कयो की इहो वासा खे ॾियां। मोहम्मद मियां साहिब बि कोशिशि कयो, लेकिन उन दौरान म्यूनिसिपैलिटी जा इलेक्शन थी चुका। पोइ हिकु नाम नाद माण्हू चवंदुसि उन्हनि माण्हुनि जी साज़िश तहत इहो जेको म्यूनिसिपैलिटी ॾे हलियो वियो, छो त उन में 2-3 करोड़ फंड रखियल हुया। पोइ इहो नतीजो निकितो इहो की उहे 2-3 करोड़ त विया, पोइ इन प्रोजेक्ट खे हथ सां नाकाम कयो वियो। छो त उन में लेबर लॻल हो की मोहम्मद मियां सुमरियो ठारायो, डिस्ट्रिक्ट नाज़मा मुशरफ ठारायो, पोइ इहो प्रोजेक्ट फेल थियो। उन खां बाद आया USAID वारा। असां ख़ुशि थियासीं की भाई USAID वारा आया, ठीकु आहे, थी वियो आहे, को NGOs टीको खयूं, को फलाणे खयूं। उहो कमु अॼु ताईं जेको आहे 10 साल थिया आहिनि, शायदि पूरो न थी चुको आहे। माण्हू रड़दा वरिता आहिनि पाणी। उन जो मुद्दो छा हुयो असां मूंखे 8-10 साल मूंखे यादि न आहे एतिरो न उन जो जेको तयारु करण जो मुद्दो हुयो 4 साल ताईं हिननि मुकमल करिणो हो, पूरे शहर में माना पाणी सप्लाई करिणो हुयो। लेकिन 4 साल खां हाणे तव्हां ॾिसो घणा साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं मुकमल न थियो आहे। आख़िर इन जो मक़सदु छा आहे ऐं छा मतिलबु? तव्हां चओ था 4 साल मुद्दो 4 साल खां त डबल टपी चुको आहे। असल ॻाल्हि इहा आहे की जंहिंखे ठीको ॾियनि था न जैकबाद में, उहे ठेकेदार चोर आहिनि, उहो कमु कॾहिं न कंदा। असांजे घर में नलका फिट थी विया, ख़ुशि थियासीं, अदा US वारनि ठाहियो, पूरो कयो, ठगाई थियो, नाली जो पाणी बुलाड़ करे निकिरे थो। असल ॻाल्हि इहा आहे की हिननि ठीको ॾिनो आहे। NGOs के नथनि चवनि था बाबा NGOs करप्ट आहिनि छा? 200% जेको आहे NGOs करप्ट आहिनि। असां वटि सभु जा प्रूफ आहिनि यार। असल ॻाल्हि इहा आहे की हिकिड़ो पाणी जो मसइलो आहे, हे त वहिल थियो आहे। असां कश्मीर खां बि ॾुखियो मसइलो थी वियो आहे। त हे पाणी जो मसइलो ठहे थो, काॾे वेंदा पैसा? इहो ई जेको माण्हू जो पेट आहे न, हे पेट वॾो थी वियो आहे। हाणे इहो भरण लाइ 10 अरब ॿिया ईंदा, खरब ईंदा, पूरो न पवंदो। गवर्नमेंट खे खपे की जंहिंखे ठीको न अथनि उनजे गिरबान खे वठी विहारनि, बाबा कमु पूरो कर। हाणे गिरबान खे वठंदो केरु? उनजो गिरबान खे वठण वारा पाण किक पे खाई वेठा आहिनि। USAID वारा साईं परेशान आहिनि की कमु कीअं थींदो। USAID जहिड़े खे जेको ईअं फिराए चरियो करे छॾियो अथनि। उहो अमेरिकन में हिते आयो, मूंखे यादि आहे कि लेडी आई हिकिड़ी, फारूक जखाणी कला जनत में जारे जीरो हुयो। उहो माई चवे कमु कीअं थो हले, मूंखे सम्झ नथो अचे। जॾहिं अंग्रेज़नि खे बि असांजे ठेकेदारनि जेको आहे हिते अवां नुमाइंदनि बेहोश कयो आहे, त उन खां वधीक पोइ छा सबूत हुजे? असल ॻाल्हि इहा आहे की असां वटि करप्ट माशर आहे। जेके असां वटि ठेकेदार आहिनि सभु करप्ट आहिनि। उहे करप्ट जेसि ताईं हूंदा न कमु थींदो, न कंप्लीट थींदो। मां चवां थो अगरि 10-20 साल ॿिया लॻनि इहो पूरो न थींदो। जॾहिं अमेरिकन खे बि ईअं अलाए कीअं सिस्टम चरियो करे वेठा आहिनि। असां त सम्झ नथो अचे की इहो अलाए कहिड़ा ठेकेदार NGOs आहे जेके नवां धाड़ियल आहिनि, पंहिंजो प्रूफ नथा अचनि। ऐं US वारनि खपे उनखे विहारे करे अरेस्ट कनि। मुंहिंजो साम्हूं विहारनि, थाणे ते विहारनि। हिन खे ईअं थोरी थींदो, सवाइ नंढे ख़बर कमु न थींदो। इहो सिस्टम ईअं हलंदो, हर को पेट भरंदो वेंदो। अॼु तूं सुभाणे मां, टोनी चोथों, ईअं हलंदो। जी नाज़रीन, मज़दूर यूनियन जो अॻवान हाजी गुलाम नबी जा वीचार ॿुधा। हुन बि इहो चयो जेको मिठे पाणी जो जेको कमु आहे उहो वाक़ई रोलड़े जो शिकार आहे। हलूं था ॿिए कंहिं दोस्त वटि ऐं हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, वधीक उन जो छा चवणु। नाज़रीन, US तरफ़ां जेके अरबें रुपया मिलिया आहिनि मिठे पाणी जे लाइ, उहो मिठे पाणी जे अञा ताईं शुरू न थियो आहे। जैकाबाद में मुख़्तलिफ़ तनज़ीमनि पारां, ख़ासि करे शहीद भुट्टो पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते एतिजाजी रैली कढी प्रेस क्लब साम्हूं धरणो हणंदो, प्रेस क्लब साम्हूं ऐं DC ऑफिस जे साम्हूं धरणो। अञा ताईं असांखे मिठो पाणी न मिली वियो आहे। लेकिन 4 साल जो हुननि जो हुयो पीरियड, 4 साल खां हुननि खे घटि में घटि 5 साल हले थो, लेकिन मिठो पाणी न मिलियो आहे। जॾहिं बि पाणी असांखे प्रेस क्लब में शिकायत इहे अचनि था त फ़ोन अचनि था बाबा मिठो पाणी आहे, जॾहिं असां नलका हलायूं था उन में गंदो पाणी, नाली वारो पाणी अचे थो। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे शहीद भुट्टे जो अॻवान चइजे, सदर चइजे, ज़िलाई सदर चइजे, नदीम कुरैशी साहिबु, जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मिठो पाणी हुजे या ॿियो कोई इशू हुजे, हुननि जे मथां एतिजाज करे ऐं धरणो हणी रोड ब्लॉक कंदो आहे। अॼु हिन खां पुछा करूं था साईं, 4 साल जेको मुदो हुयो मिठे पाणी जो US तरफ़ां जेके तयारु थियणो हुयो, अञा ताईं मिठो पाणी हितां जैकाबाद वासियुनि खे न मिलियो आहे। इन बारे में वधीक उन जो छा चवणु? शहर जे मसइलनि लाइ असां जॾहिं बि एहतजाज कयो आहे, सुठे नमूने असांजी आवाज़ खे जेको आहे मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते उतारियो आहे। अॼु ॿीहर उन्हनि जो मां थोराईतो आहियां। हीअ असांजो सॼी जैकाबाद जो मसइलो आहे। ॾिसो, USAID तरफ़ां हीअ असांखे को गवर्नमेंट पंहिंजी अफ़सोस सां चवणो पए थो, USAID हिकिड़ो अमेरिका जो अदारो आहे
उन तरफ़ां असांखे तोहफ़े तौरु इहो मिलियल आहे। जेम्स हॉस्पिटल हुई, हुन खां बाद इहा जेको आहे मिठे पाणी जी स्कीम USAID वारनि जेको आहे इहो हिन ते कमु कयो, जेको 2 सालनि में करिणो, पर असांजे लोकल ठेकेदारनि खे जॾहिं इहा ठीका मिलिया त उन्हनि जी नाहेली जे करे वरी हिन खे एक्सटेंशन करे 4 साल जो कयो वियो। पर 4 साल को बि अॼु 7 साल थी विया आहिनि, पर अञा ताईं हिन मिठे पाणी जी स्कीम शहरनि खे फ़ाइदो न पहुतो। अञा ताईं माने हुन में करप्शन, जेकी टांकियूं ठाही वयूं उहे लीकेज थियनि थियूं, जॾहिं हिननि जेके जंहिं तरीक़े सां पाइप लाइनियूं विछायूं, ड्रेनेज नालनि जा जेके नालियूं आहिनि उन्हनि जे अंदरों ऐं मथां जेके पाइप रहिया विया। असां हुन टाइम बि एहतजाज कयोसीं, हुन टाइम डिप्टी कमिश्नर खे असां एहतजाज करे शहर जो विज़िट करायो त मौजूदा सिटिंग जेको डिप्टी कमिश्नर गज़नफ़र अली कादरी साहब आहिनि, ऐं जंहिं पाण हिन शइ ते नाराज़गी बि ज़ाहिर कई ऐं लेटर बि लिखिया, ऐं जेको आहे उन खां बाद असांखे इहा एहतजाज ख़तमु करायो वियो त बाबा टीम अची वई आहे, USAID वारा अची विया, उन्हनि जी का मॉनिटरिंग टीम आई, उन्हनि चयो साईं बिल्कुलु इहे ग़लतियूं आहिनि, ख़ामियूं आहिनि, असां हिन खे दुरुस्त कंदासीं, पर असांखे महीने जो पीरियड ॾियो। अॼु हुन महीने खे बि साल थी वियो आहे, पर बहितर न उहे लीकेज बंदि थियूं आहिनि, न माण्हुनि खे मिठो पाणी मिले थो। हे वॾी मज़े जी ॻाल्हि आहे त इन पाणी वारी स्कीम जे करे सुप्रीम कोर्ट नोटिस वटे, जस्ट असांजे लायर जेको आहे शाह बुस्ते साहब पिटीशन दाख़िल कई, ऐं हिन ते पाणी कमीशन थियो, जंहिं हितां जा अची रिपोर्ट ॾिनी त टोटल नाक़स कमु थियल आहे। ऐं जेके लेगून ठहियल आहिनि, जेको हुनजे हेठि पाइप पवंदा आहिनि, इन्हनि वरी सभिनीनि जा मथे हणी छॾिया आहिनि। जीअं माने जेकॾहिं पाणी मथी सतह ते हूंदो त शहरनि खे मिलंदो, न त पाणी न मिलंदो। हुननि इहो चयो त इहा डिज़ाइन ई ग़लति आहे। इन जी जेको आहे उन टाइम इंजीनियरनि खे सां उन्हनि मीटिंग कई, ऐं हुननि बि चयो त साईं असां हिते चई बीठा आहियूं, पर हिते अलाए का एॾी ताक़तवर माफ़िया जेकी मां चयां त जेकी माने सुप्रीम कोर्ट जी ठहियल कमीशन जी रिपोर्ट जंहिं हिन खे नाक़िस करार ॾिनो, उन जी रिपोर्ट बि फाइलनि में बंदि थी वई, उनजो बि अञा ताईं को रिज़ल्ट न निकितो। ऐं हुन ॿी ॻाल्हि त प्लानिंग कमीशन जंहिंजी चेयरमैन जेकी आहे, मुंहिंजे ख़्याल सां मूंखे यादि अचे थो नाइश आहे, जेकी असांजे एक्स CM सिंध काइम अली शाह जी न्याणी आहे। पर ॾिसो त उन्हनि प्लानिंग कमीशन जेकी आहे उन्हनि जी बि नाक़िस प्लानिंग चइजे त उहे बि नोटिस कोन था वठनि। सिंध गवर्नमेंटनि में शुरू खां वठी मां चवंदुमि त माने इंट्रस्टेड ई न आहिनि, त माने जेकाबाद जे माण्हुनि को अलाए उन्हनि खे कहिड़ी तकलीफ़ पहुतल आहे त माने पाणी ॾियणो ई न आहे जेकाबाद जी आवाम खे। त असां बार बार एहतजाज कयो आहे, ऐं 10 अरब खां मथे जी इहा स्कीम आहे। असांखे त वरी अफ़सोस सां चवणो पए थो त हेॾा वॾा पैसा आहिनि, ऐं बहितर USAID जी मॉनिटरिंग टीम जो मक़सदु इहा त मॉनिटरिंग कनि। ख़ुदि वॾी ॻाल्हि आहे त असांजे लोकल ठेकेदारनि जे हवाले करे हिन स्कीम खे त तबाह कयूं, पर बहितर जेकी मॉनिटरिंग टीम आहे ख़ुदि उनजी हाणे मॉनिटरिंग थियणु घुरिजे। त उन्हनि कंहिंजे चए ते इहा सभु शइ ओके करे ॾिनी, जेकी अञा ताईं पाणी जंहिं महिल हलाइनि था त सॼे शहर में जेको आहे तलाउ जी सूरत ठहिजी थी वञे, जॻह जॻह त पाणी लीकेज थिए थो, पर उहा लीकेज बि बंदि न थी आहे, जंहिंजे करे उन मिठे पाणी में गंदो पाणी शामिलु थिए थो। महीने में सिर्फ़ु 1 ॾींहुं हलाइनि था। ऐं जॾहिं असां एहतजाज कयूं था त बकुल TMA जे चेयरमैन साहब जे उन सां असां मुलाक़ात कई त उन चयो साईं हीउ इन जो फीडर ई जुदा आहे। असां सां हिकिड़ो शहरी बि मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, जेको USAID तरफ़ां जेके अरबे रुपयनि सां तयारु थियल मिठे पाणी जो स्कीम उहो कीअं हले थो, ऐं उहो वधीक शहरी पाण ॿुधाए थो छा थो चए। सर कनेक्शन तक़रीबन अॼु को 2 महीना अॻु में करे विया, पर उन्ही में बि माना स्मेल वारो पाणी अचे थो, बदबू वारो गंदो पाणी अचे थो, उहो बि 5-10 मिंट हली करे पोइ उहो बि बंदि थी वेंदो आहे। माना पाणी जो माना कोई बि फैसिलिटीज़ मौजूदु न आहे असां वटि। सर गुज़र सफ़र ईअं आहे त पंहिंजो इहो पैसनि जो वठंदा आहियूं, उन सां गुज़ारो असां कयूं था पंहिंजो, उन सां ई माना तड़ बि 2-2 टे ॾींहं थी वेंदा, ना आहियूं कंदा अहिड़े हिसाब में। गर्मी बि ॾिसो था तव्हां पाण, माना अहिड़े हिसाब सां माना मज़ो न आहे लाइफ जो। जी नाज़रीन, हिते हिकिड़ो शहरी मौजूदु हुयो, हुन सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हुन इहो ई चयो जेको अरबे रुपयनि सां तयारु थियल USAID जे तरफ़ां जेके मिठे पाणी जो स्कीम उहो बिल्कुलु नाकारा थी वियो आहे, ऐं सही तरीक़े सां हले नथो। जेको 3 सालनि जो मुदो हुयो या 4 सालनि जो मुदो हुयो, उन में वञनि पूरो न कयो, घटि में घटि उनखे 4 को 5 को 6 साल थी विया आहिनि। हलूं था अॻिते ॿिए शहरी सां ॻाल्हि ॿोल करूं था, वधीक उन जो छा मौजूदु हूं। हिंदू पंचायत जे साबिक़ा चेयरमैन
पंचायत चेयरमैन सां उन्हीं को पुछा करूँ था जो USA जे तरफ़ां जेके पानी जो स्कीम जो शुरू कयो वियो आहे उहो पाणी हिते पाड़े वारनि खे मिले थो या शहर वारनि खे मिले थो या नथो मिले। इन हवाले सां असां सां मौजूदु आहे हिंदू पंचायत जो सदर शलूराम। मसइलो आहे जेका जो उहो मिठे पाणी जो उहो आम जे लाइ वॾो देरीना मसइलो आहे जेको 50 साल खां हले थो पियो, पर हाणे तक़रीबन इहो 15-20 साल को शिदत इख़्तियार करे वियो आहे। उनखां पोइ USAID वारनि जे तरफ़ां जेको आहे करोड़नि अरबनि रुपयनि जी नई स्कीम मिली जेकी ग्रीन स्कीम जंहिंखे चवनि था पिया। असां पाण काउंसलर बि आहियूं म्यूनसिपालिटी में, उते बि इन जे बारे में जेको आहे वक़्तनि उन्हनि सां जेको आहे मीटिंग्स थींदियूं रहिनि, पर उहो मसइलो अञा ताईं हल न थियो आहे। पाणी जे मसइले लाइ सभु शहरी जेको आहे न हिन वक़्त ताईं परेशान आहिनि ऐं इहो ग्रीन लाइन वारो मनसूबो जेको 2014 में पूरो थियणो हुयो हिन वक़्तु 2020 हली रहियो आहे। हाणे इहो बि ख़बर पियो आहे जेको इंजोज़ वारा आहिनि इंजोज़ वारनि खे इहो ठीको ॾिनो अथनि जेको माना मुख़्तलिफ़ पाड़नि में तव्हां जेके नलका हणी ॾियो ऐं उन्हनि खे माना पाणी फराहम कयो, उहो कमु हले थो या कमु कीअं उन बारे में तव्हां असांखे ॿुधायो। साईं इहो जेको आहे न तक़रीबन 2 साल थिया आहिनि, उहे मुख़्तलिफ़ महलनि में पाड़नि में लाइना विछायूं वयूं आहिनि। असांजे मोहल्ले में बि इहा 2 सालनि खां लाइन विछाई वई आहे, पर उनमें पाणी हिन वक़्त ताईं नथो अचे। उनमें टेस्टिंग लाइन शुरू कई अथऊं, टेस्टिंग लाइन उनमें बि हिन वक़्तु जेको नालियुनि जो पाणी अचे थो, नाक़िस पाणी अचे थो जेको पीअण जे बिल्कुलु लाइक़ु न आहे। जी नाज़रीन, हिन वक़्तु असां सां मौजूदु आहे मोहम्मद रफ़ीक अॻूणो UC नाज़िम मोहम्मद रफ़ीक सुमरो साहिबु। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेके USA तरफ़ां जेके अरबे रुपया मिलिया जेके मिठे पाणी जे लाइ अञा ताईं मिठो पाणी जो जेको कंहिं जेकाबाद वासियुनि खे या कंहिं पाड़े में कंहिं उन में कंहिंखे बि न मिलियो आहे। अगरि इहो असां प्रेस क्लब में इहो ई शिकायत अचनि था त जेके मिठो पाणी जे बदिरां असां जेको नलका हलायूं था उन्हनि में गंदो पाणी ऐं नालियुनि वारो पाणी अचे थो। वधीक असां सां अॻूणो नाज़िम वेठो आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं उन जो छा चवणु। पाणी जे मसइले में तव्हां छा कयो था? हक़ीक़त इहा आहे त मां काउंसलर थी रहियुमि, 2 दफ़ा नाज़िम थी रहियुमि। ही बेगम साहब सईदा बेगम सुमरो नाज़िम हुई उन टाइम ते पंहिंजे इंजर्स मसइले जे टाइम में जेको ही वाटर पंहिंजो ठाहियो मिठो पाणी स्कीम आयूं अरबे रुपए जी स्कीम आयूं असां, पर जेको उहो तयारु थियो उन खां बाद में कंहिं दोस्तनि असांजो उनखे नाकारा करे छॾे ॾिनो गाजर उहो बि असांखे मिठो पाणी दोस्तनि जी अवसर पहिरियों मिठो पाणी मिलंदो, पोइ उन खां बाद में उहो नाकारा करे छॾे ॾिनो। रही ॻाल्हि हाणे जेके इहे टांकी थियूं आहिनि इंजर्स जे तरफ़ खां, ही जेके इन जा टेंडर थिया हूंदा अरबे रुपए जे हिसाब सां जेके असांजे 5-6 टांकियूं हिते लॻियूं आहिनि, उनजो ठेकेदार हूंदो। ठेकेदार को पुछा कई वञे तूं पंहिंजो ठेकेदार साहिबु जेके तूं टांकी कयूं आहिनि इहे ठाहियूं अथई या कंहिंजे पेटे ठेकेदार खे ॾिनो अथव। जेतिरी असांखे ख़बर आहे उन पेटी ठेकेदारनि खे ॾिनियूं आहिनि, उहो जेके ठहियूं आहिनि नाकारा सिस्टम जी ठहियूं आहिनि गाजर टंकी, इन जे मथां इंक्वायरी कई वञे त बहितरु सुठो। इन जो इंक्वायरी केरु कंदो? ऐं सम्झा थो गाजे लाइ सुप्रीम कोर्ट जो जज साहिबु मोहतरम जज साहिबु ऐं मोहतरम हाई कोर्ट जो जज साहिबु इहे इंक्वायरी कराइनि था बहितरु सुठो। उन मां सभु खीर बि ज़ाहिर थी थो, पाणी बि सॼो ज़ाहिर थी थो गाजे इंक्वायरी थो थिए। बाक़ी ॿी इंक्वायरी कहिड़ी आहे गाजर पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी ॾिठी अथसि गाजर आहे, कोई इंक्वायरी न आहे। इहे जेको पाणी असां त पंहिंजो जीराओ गाजर आहे, पोइ जेको असांजो नसुल आहे उहो बि पाणी मिठो न पी सघंदा। जेके स्कीमां जेके ठहियूं आहिनि वाटर वास्ते जेके ठही आहे अरबे रुपए जी जेके ठही आहे उहो बि माशाअल्लाह ईअं ठहियूं आहिनि। जेके टांकी ठही उहो थियो आहे जो इहो पाणी जेको हलंदो गाजर आहे त इनशाअल्लाह इहो जेको नालियुनि वारो पाणी पींदो, बाक़ी मिठो पाणी तव्हांखे जेका बात में मिलंदो ई कोन। तरसी पीतासीं गाजर मरी वेंदासीं, पाणी जेका बात न मिलंदो असांखे मिठो पाणी। इहे जेके त न बरमे वारा जेके गॾा गारे वारा जेके अचंदा ॾियनि था 15 रुपयो तुंहिंजो ड्रम जो वठूं था, बसि पोइ मुसीबत जा मारियल ग़रीब मिसकिन माण्हू पोइ पीअण जे लाइ उहो असांखे नसीबु थिए थो, पर ॿियो पाणी असांखे नसीबु थींदो कोन। हिन खां बाद में तव्हांजी प्रेस क्लब जा पोयों जेको टांकी लोह जी लॻल हुई उन टाइम ते असां बि नंढा हुआसीं, जेको इहो पाणी मक़सूद इलाइक़ा हूंदा पाणी मिलंदो, मिठो पाणी मिलंदो हुयो, सुठो पाणी मिलंदो हुओ, साफ़ु पाणी मिलंदो। जेके ॿियूं टांकियूं जेके ठहियूं गाजर उहो टांकी जेके हिकिड़ी फूलबाग में ठही उहा बि नाकारा करे छॾे ॾिनो, उते बि कब्ज़ा थी विया, हर चीज़ थी विया, कंहिं कब्ज़ा कराए छा थियो उन जी बि इंक्वायरी थिए त बहितरु सुठी ॻाल्हि आहे। असां इहो चवंदासीं असांखे ॾुखु थिए थो गाजर जेकी टांकी ठाराएसीं मरहूम मीर अज़मत ख़ान जखणी टाइम में चेयरमैन हुयो, MP हुयो, उनखे गुज़ारिश कईसीं बाबा असांखे पाणी तो टांकी ठाहे, उन जी महिरबानी थी। उहा टांकी उहो खूह उहो त मिसना काॾे वियूं तबाह थी वियो,
उहो प्लाट बि विया हलिया छड़ो बुत असांजो बीठो आहे गाजर इन जे मथां बि इंक्वायरी थिए बहितर सुठो पाणी जी तवका आहे पाणी असांजी जैकाबाद में मिलंदो ई कोन असुल इहो मां तव्हांखे अर्ज़ु कयां थो पियो इन जो इनकार हा पाणी जेको मिलंदो गाजर आहे हीअ इंजोस कॾहिं म्यूनसिपालिटी न म्यूनसिपालिटी खां हलाए सघंदी न इंजोस हलाए सघंदी पब्लिक हेल्थ ऑफिस जेकी आहे उहा पब्लिक हेल्थ जेको इदारो आहे गवर्नमेंट जो इदारो आहे उहो हलाईंदो अॻे बि पाणी उहो ॾींदा हुआ उहो मेंटेनेंस कंदा उहो जेको असांजो जेको हूंदो पाणी जाथो ईंदो हुयो गाजर उते अलाए केतिरी 80 हाउस पावर जी मोटर लॻल हूंदी हुई बाक़ात 8 जेको पाणी सिपड़ा कंदो जैकाबाद जी सिपड़ा थींदी गाजर आहे उहो पब्लिक सिपड़ा बि कंदो मेंटेनेंस बि कंदो हर चीज़ कंदो पब्लिक हेल्थ सां के मां तव्हांखे इहो ई अर्ज़ु कंदुसि कुझु बि थिए न थींदो मां तुंहिंजो वज़ीर आला साईं मोहतरम मुराद अली साहिब खे इहो गुज़ारिश कंदुसि अर्ज़ु कंदुसि ख़ुदा जे वास्ते पब्लिक हेल्थ खे जो उहो इदारो हलाईंदो बाक़ी ॿियो कोई न इदारो हलाईंदो रही ॻाल्हि कोई कोरोना जी साईं सफ़ा दरपदर थी विया हक़ी सफ़ेद दरपदर थी विया ग़रीब मिस्किन माण्हू सफ़ा मरी वियो उनजे बुख को ख़ुदा न किथे रियासत जो अवाम जी जग न थिए हीअ जेकी हालति जिथे किथे लॻी पिया पर असांजी सिंध में हालति इहा लॻी पिया रियासत ऐं अवाम जी जंग शुरू थी वञे अलाह ॾिसे थो गाजर हिक ॿिए खे पटूं था पिया हर चीज़ कयूं था शाबस आहे इन बुख खे टोड़ाइण वारो ईअं बुख खे टोड़ाइणो हाजी शेरमत जो अलाह उनखे हयाती ॾींदो अलाह जे बचन खे पंहिंजो आबाद कंदो हुन जेके बुख खे टोड़ियो हर चीज़ कयो राशन ॾेई जेके हद खां वठी पंहिंजे पाड़नि में पंहिंजे जैकाबाद सिटी पाड़नि में पर एतिरे हंधि ॻोठनि में तुंहिंजो ठुल में तुंहिंजो कंदकोट में अलाह उनखे इन जो सलो अलाह पाक उनखे ॾिठो न उहो सियासी माण्हू बि न आहे जीअं असां पंहिंजो सोशल पंहिंजी ख़िदमत पाणे में कई आहे अफ़सोस सां चवणो पवे थो त हिन जदीद दौर में बि जैकाबाद वासी पीअण जे साफ़ ऐं मिठे पाणी खां महरूम आहिनि शहरीता जैकाबाद तरफ़ां महीननि जा महीना इन सिलसिले में स्ट्रगल कई वई मुश्किल सां 1.5 अरब जी मेगा स्कीम पाणी जी तयारु थी शुरू थी पाणी इंतिहाई बहितर मिलियो मिनरल वाटर वांगुरु शहरनि खे पाणी वसूल थियणु लॻो शहरी ख़ुशि थिया त असांखे पाणी मिली वियो पर अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असां जेको मुतालबो कयोसीं मुख़्तलिफ़ शहर जी सियासी समाजी मज़हबी ट्रेड यूनियन तंज़ीमनि पारां त मैनेजमेंट बोर्ड ठाही वञे वाटर मैनेजमेंट बोर्ड न ठाहिण जे करे सूरत हाल इहा थी त उनखे सही नमूने मैनेज न कयो वियो ऐं उहा नेस तबाह बर्बाद थी वई शहर वासियुनि खे साॻियो ई कौड़ो बदबूदार पाणी ॾिनो वञे थो पर वॾी ॻाल्हि इहा त 2.25 अरब जी मेगा स्कीम बि पाणी जे लाइ आई जेका 2017 में उहो असांखे पाणी मिलणो हो पर नाअहल माण्हुनि खे इहे स्कीमूं ॾियण जे करे पाणी असांखे न मिली सघियो हक़ीक़ी आहे त हिन वक़्तु उहा स्कीम पूरी बि थी वई आहे पर तंहिं हूंदे बि उन्हनि मां सही नमूने पाणी नथो ॾिनो वञे जी नाज़रीन तव्हां हिते शहरनि जा ऐं सियासी समाजी ऐं शहरी ताज़ारनि जा वीचार ॿुधा हुननि जो इहो ई चवणु हुयो जेको US तरफ़ां जेके मिठे पाणी जो जेको स्कीम आहे उहो रोलड़े जो शिकार आहे हाणे असांखे ॾींदा इजाज़त पंहिंजे मिज़बान खे हज़ूर भाई मुगेरी ऐं कैमरामैन शकील बलोच खे वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में हाज़िर थींदासीं जेसि तक ख़ुदा हाफ़िज़।